अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों, सब्सक्राइब करण सां को अवं जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों, अवं जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त अम्मा साण ऐं हैदर हाणे इहे वञी रेज़न वारनि सां मिलंदा। रेज़न वारनि खे चवंदा त तव्हांजो भलाई इन में आहे त तव्हां केस तां हथ खणी वञो। रेज़न चवंदा त रेसानी रॻो असांखे तव्हांजो इंतज़ारु हुयो, छो जो असां केस तां हथ खणी छॾियो ऐं हा, हाणे तव्हां रेस मंसूर खे आज़ादु कराए सघो था, यानी असां केस तां हथ खणी छॾियो। अम्मा साण चवंदा त रेज़न इहा तव्हांजी भलाई थी, जो तव्हां असांजे मथां इहो थोरो कयो जो असां थोरो सॼी उमिरि लाहे न सघंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाह निवाज़ जेको आहे पंहिंजे माण्हुनि ऐं कमदारनि खे होशियारु करे छॾींदो। उन्हनि खे चवंदो त हाणे तव्हांजो भलाई इन में आहे त तव्हां रेज़न वारनि जे साम्हूं न अचो, छो जो हाणे असांजो सॼो इलाइक़ो दुश्मन आहे। अगरि तव्हां हुननि जे रुख चढ़ी विया त पोइ हू तव्हांखे मारे छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद वारा जल्द खां जल्द हाणे गुलपरी खे पंहिंजे घर में वठी ईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे घणो परेशान हूंदो। ककर उन खे चवंदो त हाणे असांखे रेस शाह निवाज़ जे ख़िलाफ़ु क़दम खणणो आहे। रेज़न चवंदो त अगरि असां हुन जे ख़िलाफ़ु क़दम खयोंसीं त पोइ असांजा घर ॿार हू पुलिस जे ज़ोर खां असांजा डराए छॾींदो, यानी असां पोइ दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। उन जे करे हाल ई फ़िलहाल उनखे छॾे ॾिए। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।